लालू रैंक में अवामी वर्कर्स पार्टी तरफ़ां सारियुनि जी ख़रीदारी जे लाइ सरकारी सतह ते सेंटर क़ाइमु करण लाइ ऐं वापारियुनि तरफ़ां सहारनि ऐं आबादकारनि खां नाजाइज़ कटवधीकरण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। मेराण पब्लिक लाइब्रेरी खां निकितल रैली शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदी बस स्टॉप ते पहुती, जिथे रैली खे ख़िताब कंदे अवामी वर्कर्स पार्टी जे अॻवान ज़ुल्फ़कार बिरोही, गदा हुसैन बिरोही, मोहम्मद मिठल बलोच ऐं ॿियनि चयो त लालू रैंक समेत कमर शहजाद कोट जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे अंदरि वापारी जेके आहिनि से सारियुनि जे आबादगारनि ऐं हारियुनि खां नाजाइज़ कटौतियूं करे रहिया आहिनि, जंहिंजे करे सारियुनि ऐं हारियुनि ऐं आबादगारनि खे सख़्तु नुक़सानु रसी रहियो आहे। हिननि चयो त सरकारी सतह ते बि सारियुनि जी ख़रीदारी न हुजण करे वापारियुनि हिक हटी क़ाइमु करे सस्ते अघ ते हारियुनि ऐं आबादगारनि खां सारियूं ख़रीद करे रहिया आहिनि, जंहिं सबबु हितां जे हारियुनि जा सारियुनि जे मथां लागू कयल ख़र्च बि नथो निकिरे। हिननि मुतालबो कयो त फौरी तौर ते सरकारी सतह ते सारियुनि जी ख़रीदारी जा सेंटर क़ाइमु कया वञनि।